नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वाह मां निकिरंदड़ जुमा शाख खे आरडी 1 वटां 20 फुट घारो इलाइक़े वासियुनि मूजिबि हिकु हफ़्तो अॻु बि साॻी शाख खे हिन हंधा घारो पिणु पियो, जेको पिणु इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि कयो। जंहिंखां पोइ इरिगेशन नाअहली जो मुज़ाहिरो कंदे घारे वारी हंध खे पको करण बजाए ॿीहर वाधू गेज जो पाणी छॾियो, जंहिं करे ॿीहर शाख खे घारो पइजी वियो। जंहिं सबबि ज़मीनदार अमानला मरी, हाजी खावंद बख़्श मरी समेत ॿिनि ज़मीनदारनि जो 100 एकड़ ते बीठल फसल, तूरियो, कणक ऐं वडफ जो फसल पाणी हेठि अची वियो। ज़मीनदारनि आला इख्तियारनि तोड़े इरिगेशन जे आला ऑफिसरनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त इन नाअहली में मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणी असांजे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। हीअ हफ़्ते में 2 भेरा असांजो घारो पहिरीं आरडी ते पियो आहे। असां पंहिंजो मदद पाण करे ॿधो, असांजो 50 एकड़ ते मुश्तमिल बनी मुकमिल तबाह थी वियो आहे ऐं हफ़्ते में ॿिए चकर बि थियो। अञा बि को बि आपाची वारो अमलदार सिर्फ़ु ई बेलदार ऐं दारोगा कुझु रस आहिनि, पर उन्हनि जे तरफ़ां अञा का बि उपाउ न वरितो। बहरहाल अला चङी क़दम, पर अॻिते लाइ इनखे महिरबानी करे मज़बूत करायो, कंट्रोल कयो, जीअं असांजा ॻोठाणा पंहिंजी बधूं इनखे मज़बूत करे सघूं त असांखे अॻिते लाइ नुक़सान जो भोगणो न पवे। बस खोलण सां ई 2 फुट में घारो पइजी वियो। असांखे पाण ॻाल्हि सम्झ में कोन्हे 2 फुट में घारो कीअं पियो। न तव्हां आपाशी जा अमलदार हिन लाइ को क्रेन, को मशीन, को एसटीओ सां ॻाल्हायो अचे पियो? न एसडीओ अचे पियो, अमलो सां इरिगेशन जो अची वियो आहे, मशीन बीठी आहे, हाणे तक़रीबन कमु शुरू करींदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।